जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशो ते। हाणे हीअ जेको असांजो प्रॉब्लम नंबर 6 आहे त हिन में चए थो सलीम इरफान ऐं इमरान में 2:3:5 जी निस्बत सां 2000 रुपया विरायो। हाणे हिते जेको असांखे 2000 रुपया विराइणा आहिनि कंहिंमें 3 ॼणनि में, जॾहिं त असांखे गिवन जेके रेशोज़ आहिनि 2:3:5। हाणे जॾहिं असांखे कंहिं मिक़दार में रेशो जे ज़रिए हिसो फाइंड करणा हुजनि त उन जे हिसा फाइंड करण जो जेको असांजो फार्मूलो आहे उहो आहे त हिसो जेको बराबरि थींदो निस्बत जो रुकन कुल मिक़दार अपान निस्बतुनि जो जी दोस्तों, हे जेको असांजो फार्मूलो आहे त आहे असांखे माना हिसो फाइंड करण जो, माना कंहिं बि शइ जो असांखे हिसो फाइंड करणो हुजे रेशोज़ जे ज़रिए, रेशो जो हिसो फाइंड करणो हुजे त हिन ज़रिए हल कंदासीं। त हाणे सभ खां पहिरियों असांखे हिसो फाइंड करणो आहे सलीम जो। त हाणे सलीम जो हिसो फाइंड कीअं थींदो असांजो? दोस्तों, त हाणे जेको आहे निस्बत जो रुकन, हाणे निस्बत जो जेको रुकन आहे असांखे उहो कंहिंजो खणणो आहे? सलीम जो खणणो आहे। त हाणे ॾिसो, सलीम जो जेको निस्बत जो रुकन आहे उहो आहे असांजो 2 ज़रबिया जॾहिं कुल मिक़दार घणो आहे असांजो दोस्त, उहो आहे असांजो 2000 डिवाइड बाय निस्बतुनि जो जोड़। हाणे हे जेके 3 निस्बतूं आहिनि इन जो असांखे छा करिणो आहे? जोड़ करिणो आहे। हाणे जॾहिं असां 3 निस्बतुनि खे जोड़ कंदासीं त उहे थींदियूं असांजियूं टोटल थींदियूं 10, 2:3:5 त इहे थींदियूं असांजियूं 10। त हाणे डिवाइड में छा आहे? निस्बतुनि जो जोड़। हाणे निस्बतुनि जो जोड़ कंदे असांखे घणो आयो? 10। हे दोस्तों थींदो त हीअ ॿुड़ी हिन में ख़तमु थी वई त 2:2 त सलीम जो जेको थींदो असांजो हिसो उहो थींदो असांजो 400। त दोस्तों, सलीम जो हिसो जेको थियो उहो थियो असांजो 400। हाणे सलीम खां पोइ आहे असांजो इरफान। हाणे इरफान जो हिसो फाइंड करण जे लाइ असां ॾिसंदासीं त हाणे असांखे इरफान खे ॻोल्हिणो आहे त असांजो जेको निस्बत खणी आहे उहा खणी असांखे इरफान जी। त इरफान जी निस्बत आहे 3 ज़रबिया कुल मिक़दार। हाणे कुल मिक़दार घणो आहे दोस्तों? 2000 डिवाइड बाय निस्बतुनि जो जोड़। हाणे निस्बतुनि जो जोड़ जेको दोस्त आहे उहो आहे असांजो 10। दोस्तों, हीअ ॿुड़ी जेका आहे हिन में ख़तमु थी वई त हाणे 3 ज़रबिया 200 त इहो जेको ईंदो असांजो 600 रुपया। त इरफान जो जेको हिसो थियो असांजो उहो थियो असांजो 600 रुपया। त हाणे असांखे आख़िर में जेको फाइंड करणो आहे उहो आहे असांजो इमरान जो हिसो। त हाणे इमरान जो हिसो फाइंड थींदो असांजो। हाणे इमरान जो दोस्त जेको असांजो शेयर रेशो आहे उहो आहे असांजो 5 ज़रबिया छा आहे? कुल मिक़दार। कुल मिक़दार आहे 2000 डिवाइड बाय निस्बतुनि जो जोड़। हाणे निस्बतुनि जो जोड़ जेको हिन जो दोस्तों थींदो 10 जी। दोस्तों, हाणे हिकिड़ी ॿुड़ी हिन में वई हली त 5 ज़रबिया 200 त हे थींदा असांजा 10, हे थींदा असांजो 1000। दोस्तों, हाणे ॾिसो, जेको सलीम जो शेयर थियो उहो थियो असांजो 400 रुपया, इरफान जो थियो 600 रुपया ऐं जेको आहे इमरान जो थियो असांजो 1000 रुपया। त दोस्तों, हाणे जेके 2000 हुया माना टिनी में जेको आहे सो विराइजी विया हिन रेशो जे हिसाब सां। जी दोस्तों, जेकॾहिं अव्हांखे का ॻाल्हि नथी अचे सम्झ में त अव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ रेशोज़ ऐं जेको आहे प्रोपोर्शन जा प्रॉब्लम ॾिसण जे लाइ तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो।